नाज़रीन, शाहपुर चाकर में PCB तरफा ज़िले सतह ते क्रिकेट टूर्नामेंट कराई वई। टूर्नामेंट के फाइनल में कामयाबी माणींदड़ गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल शाहपुर चाकर की टीम स्कूल और शहर लाइ फ़ख्र बणिजी वई आहे। रिपोर्ट करे आहे महबूब मल्हा। PCB तरफा ज़िले सतह ते करायल क्रिकेट टूर्नामेंट में गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल शाहपुर चाकर के शागिर्दन फाइनल पंहिंजे नाले करे न सिर्फ स्कूल पर शहर जो नालो रोशन कियो ऐं पंहिंजे स्कूल जे उस्तादन खां दाद हासिल कयो। उन असांखे 25 ओवर में 175 जो टारगेट ॾिनो, जेके असांजे खिलाड़ी जेके मुंहिंजे खिलाड़ी आहिनि हिन 20 ओवर में पूरे करे छॾियो। मूंखे पंहिंजे खिलाड़ियुनि ते पंहिंजे स्कूल वारनि ते उस्तादनि ते ॾाढी फ़ख्रु आहे। ऐं असांजा माशाल्लाह ओपनर सुठी शुरूआत कई ऐं पोइ असांजा जेका मिडिल ऑर्डर हो उहो सुठे खेॾे 20 ओवरनि में असां चेज़ करे वरितो, जंहिंजी मदद सां असां PCB इंटरनेशनल लेवल ते जेको हुयो टूर्नामेंट असां फाइनल खटे विया आहियूं। असांखे ॾाढी ख़ुशी आहे ऐं असांजे उस्तादनि ॾाढी महिनत कई असां ते ऐं असां फाइनल खटे आया आहियूं। 176 स्कोर जो टारगेट उन्हनि मीरसन मरी ॾिनो। उन खां पोइ असां उहो तमामु रिलैक्स थी उहो टारगेट चेस कयो ऐं अल्हम्दुलिल्लाह असां फाइनल विन कयो। टफ पोजीशन हुई ऐं सख़्तु मुक़ाबिलो करिणो पइजी वियो असांजी शाहपुर चाकर जी टीम खे। पोइ असांजे शागिर्दनि जेको आहे 20 ओवरनि में ऐं 25 ओवर मां 20 ओवर में जेको आहे सो इहो टारगेट अचीव कयो ऐं जेको आहे सो हुन मैच जा फातेह थिया। अहिड़े नमूने सां PCB डिस्ट्रिक्ट लेवल ते असांजे शागिर्दनि जेको आहे सो फतेह माणी आहे। हाणे जेको आहे सो वरी इहे डिवीज़न लेवल ते इहे मैच वेंदा। डिवीज़न में PCB जा मैचिस थींदा। डिस्ट्रिक्ट डिवीज़न खटण खां पोइ वरी इहे सूबे लेवल ते जेका आहे इहे PCB जा मैचिस थींदा ऐं असां इंशाअल्लाह ताला पंहिंजनि शागिर्दनि खे बिल्कुलु फुल सपोर्ट कंदासीं ऐं इंशाअल्लाह ताला असांजो स्कूल जेको आहे सिंध लेवल ते जेको आहे PCB जो फातेह बणिबो। हाणे जेको रिसेंटली हिकिड़ो कराची में साइंस फेयर थियो हुयो, उन में जेको असांजो स्कूल वियो हुयो ऐं सिंध लेवल ते असां जेको आहे सो उन में सेकेंड पोजीशन माणी साइंस फेयर में। PCB तरफा ज़िले सतह खां पोइ डिवीज़न ऐं उन खां पोइ सूबाई सतह ते क्रिकेट टूर्नामेंट कराए नौजवाननि में हिकिड़ो नओं जज़्बो जाॻायो आहे। कैमरामैन राजा तौसीफ़ सां गॾु महबूब मल्हा, आवाज़ न्यूज़, शाहपुर चाकर।